मिशकात शरीफ नंढड़ो हदीस जो किताब है जो कोई इब्तिदाई किताबन में पढ़ायो वेंदो है। बुखारी शरीफ दा वडो किताब है जो आखिरी दौरे हदीस में पढ़ाइबो है। बुखारी में भी हदीस है, ॿियनि किताबन में भी हदीस है। हजरत अबू हुरैरे के नबी पाक फरमायो, अबू हुरैरा के जी सोना के फितराने जो अन्न मिलियो आ फितरानो ज़कात नबी से गॾु कंदा हा, बैतुल माल में रखंदा हा, पोइ वरी जेके ज़रूरतमंद हूंदा हा नबी से उनखे विराए ॾींदो। अमीर माण्हू फितराना ज़कातूं हुज़ूर वटि गॾु कंदा हा, हुज़ूर वरी उनखे बैतुल माल में रखंदा हा, वरी जेके ज़रूरतमंद हूंदा हा त हुज़ूर तन खे विराए ॾींदो। हुज़ूर वटि माल गॾु थियो, बैतुल माल में रखी कोन सघिया, पाण फरमायो सुभाणे रखंदासीं, पर रात जो अन्न झंग में पयो आ। अबू हुरैरे के नबी पाक फरमायो, अबू हुरैरा इन अन्न जी त संभाल कजा, सुबह जो नमाज असां सां थी पढ़ जाके हाज़िर क़िबला। हज़रत अबू हुरैरे रज़ी अल्लाह ताला अन्हु वेही रहियो तस्बीह में हाणे वेठो आ, अन्न खे पियो संभाले, अन्न जूं 10, 15, 50 बोरियूं पयूं आहिनि। बुखारी शरीफ में हदीस पाक आ लिखियो पियो आहे त आधी रात गुज़री हिकिड़ो चोर आयो, पोती विछाए बोरी खोले ऐं खणी भरी ॿधई। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु उनखे बाह खां झलियो, बाह खां झले चवण लॻो, मां तोखे ज़रूर रसूलुल्लाह ॾे वठी हलां, तो बैतुल माल जो माल चोरायो आ, ऐं इंशाअल्लाह ताला नतीजो निकिरंदो जो अस्सारिक़ु वस्सारिक़तु फ़क़्तऊ ऐदियहुमा। अल्लाह जे क़ुरान जो फ़ैसिलो आ त चोरी करण वारे जो हथ कपियो वेंदो आ। बीह त मां तुंहिंजो हथ कपरायां तो बैतुल माल जो माल छो थो चोराई पियो। अबू हुरैरा जो टक उन जे बाह में हथ। चोर हमेशा चालाक थींदो आ। अबू हुरैरा बच्चा पे बुख में आ, जरूरत वारो हुयोसे, लाचार होसे, मजबूरी जे करे आयो आहियां, आदि बुनियादी चोरी कोन चोर न आहियां, हमेशा चोरियूं कोन कंदो आहियां, जरूरत थी तॾहिं आयो आहियां। हाणे इहो अन्न बि तूं छॾ, मां बाहूं थो ॿधाए, मिंथ कयां थो, कसम थी बेली खुदा जो, मूंखे नबी सही ॾे न वठी हल ऐं मूंखे छॾ, ऐं मुंहिंजो वाइदो आहे सादो हो, कसम शसम जो हुन वठी खया त चई धोड़ वञी पिया, वञ ॿीहर न अचिजां, ये धिको ॾिज हल, पोइ हलियो वियो। हेॾे गौर कजो मुस्लमानो, सुबुह थियो, हज़रत अबू हुरैरा मस्जिद नबवी में विया, सोने नबी करीम जे पोयां निमाज पढ़ियो, जो निमाज पढ़ी सरकार सलाम वरायो, सलाम वराए अबू हुरैरे ने निहारे चयो हेॾे आ। अबू हुरैरो जमल नबी पाक जे वेझो आयो, पाण फरमाता ॾे ख़बर रातो के चोर जो हवाल ॿुधा। सुभान अल्लाह, ज़ोर सां अचणु खपे आवाज़। कंहिं नबी से ॿुधायो, अबू हुरैरा त अञा नमाज़ पढ़ी सलाम मसवर आयो आहे, उन हवाली कोन कयो आहे, हुज़ूर अॻे ई थो ॿुधाए। अबू हुरैरा जो क़िबला हीअ भरिसां आयो हो, वो पकड़ियो मांस, ॾाढियूं मिनथूं सिनथूं कयईं, ऐं मिनथनि करण खां पोइ वरी वाइदो कयईं त ॿीहर न ईंदुसि, पोइ साईं क़िबला मां छॾे ॾिनोमांसि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां कुर्बान वञा, पाण फरमाइनि था अबू हुरैरा इहो तोसां कूड़ हणी वियो आ, इहो यादि रखजा, अखियूं खोले वेजा, सुभाणे बि ईंदुई। छा सुभाणे बि ईंदी। हाणे मां तव्हां खां पुछां थो त जेका रात गुज़री वई उन जी भी रसूलुल्लाह के ख़बर आ, ऐं जेका रात अचे थी उन जी भी रसूलुल्लाह के ख़बर आ। इहो इल्म ग़ैब आहे या न आहे? ॾाढो चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां।
जेका रात गुज़री वई उन जी भी नबी करीम के ख़बर आ त अबू हुरैरे वटि चोर आयो हो। वरी हुजूर इएं भी फरमाइनि था त कूड़ हणी उहा सुभाणे भी ईंदी। मुंहिंजा दोस्त मालूम तो त ईंदड़ रात जी भी मुस्तफ़ा के ख़बर आ, गुज़िरियल रात जी भी ख़बर आ, ईंदड़ रात जी भी ख़बर आ। इल्म ग़ैब इन खे न चइबो आ त ॿियो छा के चइबो आ। जंहिंखे गुज़िरियल ज़माने जी भी ख़बर हुजे त ईंदड़ ज़माने जी भी ख़बर हुजे। अबू हुरैरा सोचे त ॿी रात थी हाणे 4 अखियूं करे वेठो छो त मुंहिंजे हबीब चयो त इहो ख़बीस वरी भी ईंदी। मां वेठो आहियां वेठो ताड़ियां आधी आधी रात जी ॾिसां त अचे थो पेर छप छपाईंदो आस्ते आस्ते। मां वरी हरू भरू खणी अखियूं ॿूटियूं ऐं अखियूं ॿूटे हीअ लेट ॾेई हीअ पियो ये पक पइस त निंड पियो आहे। जागो थाला निंड अथव हुनखे पक ॼाणियां त हाणे जीअं भली खणे त पकड़ियांसि। हुनखे पक थी त लेटियो बि पियो आहे, खरड़ाहट बि करे थो। सिंधी में छा चवंदा गोघरो चवंदा हो, छा चवंदा हो?